अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु मैं हाँ आयशा सजाद। नाज़रीन सब खां पहिरीं हिन वक्त की हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। घोटकी जे कचे में धाड़ेलन पारां पुलिस ते हमलो, DSP ऐं 2 SHO समेत 5 एहलकार शहीद, 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। धाड़ेलन जे हमले में DSPO बावड़ो अब्दुल मालिक भुट्टो, SHO मीरपुर माथेलो अब्दुल मालिक कमांगर ऐं SHO खेंजो दीन मोहम्मद लगारी शहीद थी विया। SSP घोटकी तनवीर तुनियो जो चवण है त मुखबिन जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन कयो हुयो। शहीदन जूं कुर्बानियूं रायगा न थींदियूं, ऑपरेशन जारी रहंदो। शहीद एहलकारन जी जनाज़े नमाज़ SSP ऑफिस मीरपुर माथेलो में अदा कई वई। PTI चेयरमैन इमरान खान ते हमले जी FIR दाख़िल करण बाबत धुरिन में 1.5 लाख बरक़रार। पुलिस ज़रियन मूजिब पुलिस PTI अगवान ज़ुबैर नियाज़ी जी पहिरीं दरख़्वास्त ते केस दाख़िल न करण जो फ़ैसिलो कयो आहे। इमरान खान ते हमले जी FIR दाख़िल न करण वारे मामले ते तनक़ीद खां पोइ IG पंजाब फैसल शाहकार इस्तीफ़ा ॾियण जो फ़ैसिलो करे वरितो। वफ़ाक़ खे ख़िदमतूं वापसि वठण जी दरख़्वास्त। सिंध में एक दफ़ो ॿीहर माण्हुनि जे अकाउंटनि में पैसा अचण शुरू थी विया। कराची ऐं लाड़काणे जा कुछ पुलिस एहलकार रात विच में करोड़पति बणिजी विया। कराची में बहादुराबाद थाणे जे जांच ऑफिसर जे अकाउंट में 10 करोड़ रुपया अची विया। लाड़काणे जे 3 एहलकारनि जे अकाउंटनि में बि करोड़े रुपया अची विया। एहलकारनि पारां आयल पैसनि खां लातालगी ज़ाहिर। नवाज़ लीग हाफिज़ाबाद जो अॻूणो वाइस चेयरमैन राय कमर इमरान खान के धमकियूं ॾियण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार। पुलिस पंजाब जे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही जी हिदायत ते नून लीग अगवान खे फौरी तौर गिरफ़्तार करे वरितो। ICC T20 वर्ल्ड कप जी अहम मैच में पाकिस्तान बांग्लादेश के 5 विकेटन तां शिकस्त ॾेई सेमीफाइनल में पहुची वियो। हालैंड ॾखण अफ्रीका के 13 रन्सनि तां हाराए अपसेट करे छॾियो। नाज़रीन हुयूं हिन वक्त ताईं जो हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करण न विसारींदा।